अरे प्रकाश बाबू वण त कॾो का पोखियल आहिनि, हाणे त रुगो फल टोरण जो टाइम आयो आहे। सोचे ॾिसो रक़म बि अची वेंदी। हा वण पोखियल आहिनि मतलब? सच सदाई सलामत हुजे साईं। मतलब बि सम्झायांव थो ऐं मुंहिंजो त कमु ई आहे समाज जी सेवा। तव्हांजी बि शेवा कंदुसि, पर फिलहाल त हिन पापी पेट जी शेवा करणी आहे। ऐं तव्हांजी भाभी रोज़ सुबुह साॻी खिचड़ी ठाहे पंहिंजी जिंद थी छॾाए। अॼु बि खिचड़ियूं ठाहे, देखो बेदो बेदो ठाहे हा त नेरनि में मज़ो बि अचे हा की न। ॾिसां अॼु किथे थी नसीब थिए नेरनि।